जिए लतीफ़, सचो सतराम, सुहिणो कंवर राम, जय सखी बाबा सुदाराम। नौ न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंधी भेनुनि जे सोशल, कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी ऐं दिल्ली सिंधी एकेडमीअ तरफ़ां अमर शहीद भगत कंवरराम ते क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआति लखनऊ शिव शांति आश्रम जे मर्यादा पुरुषोत्तम संत साईं चांडूराम जिन जे विछोड़े ते मौन धारे गायत्री मंत्र पेश करे श्रद्धा जा गुल पेश कया विया। मर्यादा पुरुषोत्तम संत साईं चांडूराम जिन जे मारवी तंज़ीम खे हमेशा आशीर्वाद मिले। मां लखनऊ शिव शांति आश्रम में साईं चांडूराम जिन जी इंटरव्यू भी रिकॉर्ड कई। उन ॾींहं बाद शिव शांति आश्रम सां मुंहिंजो नींहं जो नातो जुड़ी वियो जो अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। क़ौमी सेमिनार जे मौक़े ते शिव शांति आश्रम तरफ़ां मारवी जे प्रोग्राम ऐं सेवा लाइ असांखे आशीर्वाद ऐं शुभ संदेश बि मिलियो। मारवी जे संगीत जे प्रोग्राम साज़ ऐं आवाज़ में लखनऊ शिव शांति आश्रम जे प्रेमी सेवादारियुनि भाइरनि दिनेश कुमार, हरीश कुमार, कैलाश ऐं सुनील आनंदाणीअ मर्यादा पुरुषोत्तम संत साईं चांडूराम जिन खे श्रद्धा जे गुल पेश करे भॼन पेश कंदे संगत खे श्रद्धा ऐं प्रेम ऐं रूहानी रंग में रंगे छॾियो। अखियूं रोई पुछन थियूं किथे आ दिल जो राजा, रोई दिल दाह करे थी किथे आ मुझो बाबा, तो बिन धड़कन की हले थी मूंखे ख़बर आहे, तो बिन धड़कन की हले थी मूंखे ख़बर आहे, तो बिन धड़कन की हले थी मूंखे ख़बर आहे। लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे, तो बिन धड़कन की हले थी मूंखे ख़बर आहे। लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे। तुंहिंजी जुदाई बाबा साईं, तुंहिंजी जुदाई बाबा साईं ॾाढी ॾुखी आहे, कीअं हले थी मूंखे ख़बर आहे। लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे, हो तो बिन धड़कन की हले थी मूंखे ख़बर आहे। लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे। पनो भई थी विया वीरान, दुनिया सारी रोई रोई करे पई अरमान। हिंद में लखनऊ सिंध में पन्नो भई थी विया वीरान, दुनिया सारी रोई रोई करे पई अरमान। सत्संग जो गुलशन खसिजी वियो, सत्संग जो गुलशन खसिजी वियो, पूरो सफ़र आहे, तो बिन धड़कन की हले थी मूंखे ख़बर आहे। लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे, हो तो बिन धड़कन की हले थी मूंखे ख़बर आहे। हो लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे। तुंहिंजी जुदाई में बाबा अॼु दुख भी रोइन था, खुशियूं मौजू रोइन थियूं ऐं सुख भी रोइन था।
बीरो इनता खुशियों मौजूं रोइन थियूं ऐं सुख बीरो इनता समुंड मां पाणी हलियो वियो समुंड मां पाणी हलियो वियो हशर आहे तो बिन धड़कन कीअं हले थी मूंखे ख़बर आहे लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे तो बिन धड़कन कीअं हले थी मूंखे ख़बर आहे लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे सत्संग जो तू मोती हो सत्संग जा अनमोल से मोती किथे हाणे ॻोल्हियूं ज्ञान जो तू भंडार हुए हाणे ग्रंथ कहिड़ा खोलियूं सत्संग जा अनमोल से मोती किथे हाणे ॻोल्हियूं ज्ञान जो तू भंडार हुए हाणे कहिड़ा ग्रंथ खोलियूं सत्संग जा अनमोल से मोती किथे हाणे ॻोल्हियूं ज्ञान जो तू भंडार हुए हाणे ग्रंथ कहिड़ा खोलियूं सूरन जो कोनो फरिश्तो सूरन जो कोनो फरिश्तो मुक़रर आहे तो बिन धड़कन कीअं हले थी मूंखे ख़बर आहे लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे तो बिन धड़कन कीअं हले थी मूंखे ख़बर आहे लखनऊ वारा लाल तो बिन हर घर सुनो आहे तुंहिंजी जुदाई बाबा साईं तुंहिंजी जुदाई बाबा साईं ॾाढी ॾुखी आहे बिन धड़कन कीअं हले थी मूंखे ख़बर आहे लखनऊ वारा लाल तो बिन हर घर आहे तो बिन धड़कन कीअं हले थी मूंखे ख़बर आहे लखनऊ वारा लाल तो बिन हर घर सुनो आहे लखनऊ वारा लाल तो बिन सुनो हर घर आहे लखनऊ वारा लाल तो बिन हर घर सुनो आहे धन धन सखी शहनशाह बाबा सुदाराम साहिब की जय श्री साईं कंवरराम साहिब की जय सचो सतराम जय तमाम बड़ी मेहरबानी यहाँ की तमाम श्रद्धा जब पेश किया